मेहरापुर में टाउन इंतजामिया जी अदम तवजा सबब गवर्नमेंट मरहूम महबूब अली जोखियो हायर सेकेंडरी स्कूल जे ग्राउंड में गंदो पानी काहे पियो, जंहिं सबब शागिर्दनि ऐं जेका नौजवान रांदि खेॾनि था, क्रिकेट खेॾनि था, फुटबॉल खेॾनि था, उन्हनि खे तकलीफ़ जो मुंहुं ॾिसणो थो पए। उन सिलसिले में उन्हनि कोशिश डिजिटल सां ॻाल्हाईंदे पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया। असां त पहिरां त बरसाति खे तक़रीबन हफ़्ते खां मथे थी वियो आहे त ख़तमु थी वई आहे। उन खां पोइ बि जेको आस पास आहे मेरापुर सिटी ग्राउंड आहे जेको अञा ताईं कमु कंप्लीट न थियो आहे। उन खां पोइ हे वाहिद ग्राउंड आहे जेको मेरापुर लाइ आहे। त हफ़्तो थी वियो आहे बरसाति खे ख़तमु थिए, त तव्हां हिते ॾिसी सघो था त अञा ताईं हे पाणी जो निकाल न थियो आहे। इहो सॼो जेको आहे हिकिड़ो त बरसाति जो पाणी आहे, ॿियो वरी जेको बरसाति जो नालो थो वञे इहो टुटल आहे। त असां टाउन इंतज़ामिया ऐं जेके आला अख़्तियार आहिनि उन्हनि खां मुतालबो था कयूं त महिरबानी करे हिन ते थोरी नज़रसानी कनि ऐं ॾिसनि ऐं इहो नालो रिपेयर कराइनि, इहे पाणी असांखे कढाए ॾियनि त जीअं जेके छोकिरा ऐं नौजवान नसुल खेॾी रही आहे त हुन लाइ हिकिड़ो मेरापुर जो वाहिद हिकिड़ो ग्राउंड आहे, हाई स्कूल ग्राउंड। तव्हां सिटी ग्राउंड त अञा ताईं उहो कमु मुकमिल न थियो आहे, पर हुन खां पोइ वाहिद ग्राउंड आहे हाई स्कूल ग्राउंड जेको हिनमहिल ताईं इहो ई हिन नौजवाननि खे रांदियुनि लाइ आहे। त असां आला इंतज़ामिया सां मुतालबो था कयूं त हिननि जी थोरी नज़रसानी कनि, हिननि ते थोरो ॾिसनि ऐं असांखे ग्राउंड साफ़ कराए ॾियनि। हुन खां अलावा जेको नालो आहे हुनजी मरम्मत कराए ॾियनि। सर ॾिसो, जेको आहे सो मेरापुर शहर में हिकु ग्राउंड बचियो आहे जेको फिज़िकल एक्टिविटीज़ या जेको आहे सो एक्सरसाइज़ लाइ, जंहिंमें नौजवान काफ़ी जेके सुबुह जो एक्सरसाइज़ करण ईंदा आहिनि या स्पोर्ट्स जेके गेमूं थींदियूं आहिनि। सो हाणे उहो हिन पाणी जेको नालो आहे इहो इन जो डैमेज थियण सबबु असां पाणी अची वियो आहे ग्राउंड में। असां न क्रिकेट खेॾी रहिया आहियूं न हिते फुटबॉल थी थिए न। सो असां जेको आहे सो स्पोर्ट्स मिनिस्टर मोहम्मद बख्श खान महर ऐं जेको आहे सो डिस्ट्रिक्ट काउंसिल नौशहरो फेरोज़, टाउन कमेटी इंतज़ामिया जंहिंमें चेयरमैन साहब, TMO साहब ऐं MP हसन अली शाह साहब ऐं MLA सैयद इब्राहिम अली शाह साहब खे अपील था कयूं त बराए महिरबानी असांजे हिन ग्राउंड जो तदारक कयो वञे। हे जेको नालो आहे जेको टाउन जे अंडर में थो अचे, इनखे रिपेयर करायो वञे पंहिंजो, ताकी हिन जो पाणी अंदरि न अचे। हर 15 खां 20 ॾींहं असांखे पाणी ग्राउंड में अंदरि थो हले अचे। असां ज़ाती ख़र्च ते केतिरो ख़र्चु कराईंदासीं। असां कोई सभु छोकिरा बैचलर आहिनि, को अञा नंढा नंढा आहिनि। सो असां एतिरो ख़र्चु नथा करे सघूं, एफोर्ड नथा करे सघूं हर 15-20 ॾींहं हिन ग्राउंड जी मालिकी कयूं। सो असांजी हिकु दफ़ो ॿीहर टाउन कमेटी इंतज़ामिया खे अपील था कयूं त ग्राउंड जी मालिकी कई वञे ऐं पंहिंजे नाले जो तव्हां को इंतज़ाम करियो। बरसातुनि जे सबबु असांजो ग्राउंड भरिजी वियो, उहो सुकी वियो हुयो, हफ़्तो थी वियो आहे बारिशुनि खे। ऐं असां हिनमहिल इहे जेको साम्हूं ग्राउंड जे दीवार जे ॾाढो नालो आहे, असां बसि एतिरो हुनखे अपील था कयूं त असांखे ग्राउंड बंदि, इहो नालो बंदि कराए ॾियनि ऐं जेको आहे असांखे हे पाणी कढाए ॾियनि। छो जो हिनमहिल असां फिज़िकल एक्टिविटीअ जे करे असां तरसूं बि था ऐं असांजा जेके नौजवान नस्ल आहिनि उहे हिनमहिल नशे तरफ़ हलिया था वञनि। ऐं हिनमहिल असांखे हे सिर्फ़ु असांखे सिर्फ़ु पाणी कढाए ॾियनि ऐं भरा थोरो विझाए ॾियनि, छो जो नालो जेको बि आहे असांखे इहो बंदि कराए ॾियनि। इन जे करे सॼो पाणी हेॾे हलियो थो अचे, हिते मच्छर गॾु था थियनि, ॿार बीमार थी था पवनि, कंहिंखे मलेरिया थी थिए, कंहिंखे टाइफाइड थी थिए। हिन पाणी ते के ॿार अची खेॾनि था, असांजो बाल ई हलियो थो वञे, असां उहो बाल खणण था वञूं त उहो उन बाल जे सबबु असांखे के इलाही बीमारियूं थी सघनि थियूं। असां इन जे करे टाउन खे अपील कंदासीं त असांखे सिर्फ़ु पाणी कढाए ऐं नालो बंदि कराए ॾियनि। शागिर्दनि ऐं रांदीगरनि इहो मुतालबो कयो, टाउन इंतज़ामिया खां, आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त गवर्नमेंट मरहूम महबूब अली जोखियो हायर सेकेंडरी स्कूल जे ग्राउंड जो नालो जेको बंदि करायो वञे, फिल फॉर पाणी कढाए असांखे क्रिकेट फुटबॉल ऐं ॿियनि रांदियुनि खां महरूम थियण खां बचायो वञे। कैमरामैन शिवम कुमार सां गॾु आफ़ताब चाचड़, कोशिश डिजिटल, मेरापुर।